अल्लाह जा महबूब मक्के पाक में जावा, मक्के पाक में नबी पाक जने जावा, माना नबी पाक जो जन्म मुबारक थियो, जमण मुबारक थियो, नबी पाक जी पैदाइश मुबारक मक्के पाक में थी। तवज्जो करा, गाल के समझण जी कोशिश कर। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक जी सरजमीन में जने जमण मुबारक साईजन जो थियो, पो नबी पाक पेरी थन बीबी आमना जी पीती, पान भी थन हजरत सुबैबा जी पीती, साईजन जी थन बीबी हलीमा जी पीती। नबी पाक जो भात कोई कोनो, भेड़ बुका कोई कोनो, पर नबी पाक जने हजरत सुबैबा जी थन पीती, हजरत सुबैबा जी थन अमीर हमजा रज़ी अल्लाह अन्हु भी पीती आई, हजरत बीबी सुबैबा जी थन हजरत अली जे बाद जाफर भी पीती आई, हजरत सुबैबा जी थन उनजे पुट हजरत मसरूर रज़ी अल्लाह अन्हु भी पीती आई, हजरत सुबैबा जी थन अबू सलमा रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। इन हिसाब से नबी पाक जा 4 रिज़ाई बाहर था। फिलहाल पोसाइजन अम्मा हलीमा जी थन पीती, साइजन भी थन बीबी हलीमा जी पीती। बीबी हलीमा जो बयान नबी पाक के बसाल मुसलसल थन प्यारम, बसाल बार के थन प्यारण इयो बच्चे जो हक बार के घना साल थन प्यारणी, बसाल पूरा 24 महीना बार के थन प्यारणी। असा मामलो या 3 महीना मस भी तेस ताई मामलो डिस्टर्ब थियो। हाँ बेचारी माई अस्पताल में वनी गोरियों पे बोले अदी वक्फो थी करे, तू जो दी वक्फो वक्फो हु करे तो तुम्हारो मुर्स, वक्फो तो मर्द करे, औरत छो करे, गोरियों छो खाए। मर्द मुजाहिदो करे, नफली रोजा रखे, इंतजार करे बच्चे जो हक न खाए, यो पी त बच्चे जो हक पे खाए। 2 साल उनके थंज ॾियणी हुई, उन जी थंज थी रुकजे, पी त ज़ालिम पुट के हथ सां पंहिंजे औलाद जो हक पे खाए, वक्फो इहो करे। समझो ना मुंहिंजी ॻाल्हि, कौन समझो? 2 साल पार खे थंज प्यारण ज़रूरी आहे, तेस ताईं मर्द वक्फो करे बार थन पिए। बीबी हलीमा फरमाए थी मुखे साईजन मुझे हवाले कया ना 2 साल मुसलसल साईजन के बीबी हलीमा थन प्यारी सलामुल्लाह अलैहा। तवज्जो करो, जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 सालन जा थिया, बीबी आमना आई चवन लगी हलीमा मुझो बच्चो मुझे हवाले कर, मां पंहिंजे बच्चे के वठण आई आया। 2 सालन जी जुदाई मां बर्दाश्त कई, हां मां पंहिंजे बच्चे के पंहिंजी छाती सां लगाइण थी चाहिया। बीबी हलीमा जवाब में अर्ज कयो, ऐ आमना, ऐ बीबी आमना, मुझी मनशा आए, मुझी जिसारत आए, मां मिनथो थी कया, मुझो अर्ज ही आ यो मोहम्मद अन्या भी 2 साल मुखे ने, ताकि 4 साल मोहम्मद जी खिदमत करे ठो करे सगा। दिल दे हथ रखो, कहे मां खां 2 साल बच्चो जुदा हो जे, उनके अन्या 2 साल दे दीदी। पर बीबी आमना उहा औरत हुई जेका रहमतुल लिल आलमीन जी अम्मा हुई, पुट रहमतुल लिल आलमीन, त मां जी दिल में छो न रहमत हो जे, उन्हें ओडी मरे रहम खाई जे हलीमा को मसलो कोने, मां यो बार दिनो तोखे भले 2 साल प्या रहे तो खिदमत कई दस, रुगो मुंजो पुट कोने तुंजो पुट 2 साल मां अन्या तोखे देना। हाँ घना साल से 4 साल। बीबी हलीमा जा 4 बार हुआ,
हिकिड़े जो नालो अब्दुल्ला ऐं हिकिड़े जो नालो हुज़ैफा बन्याणियो हिकिड़े जो नालो उनैसा ऐं हिकिड़ी जो नालो शैमा ऐं हज़रत बीबी हलीमा चीन ॿारनि खां अलावा नबी पाक जे सोट हारिस जे पुट सुफियान बीबी हलीमा जी थन पीती हुई त इन हिसाब सां नबी पाक जा बीबी हलीमा जी थन पियण जे करे टे भाइर थिया ॿ भेनरूं थियूं ऐं पहिरीं बीबी सोफिया जी थन पियण जे करे 4 भाइर थिया इन निस्बत सां नबी पाक जा 7 रिज़ाई भाइर थिया 2 रिज़ाई भेनरूं थियूं 4 साल जने पूरा थिया अम्मा आमना आई हलीमा मां पंहिंजो बच्चो वठण आई आहियां अहद मुताबिक मुझो बच्चो मुझे हवाले कर हज़रत बीबी हलीमा अहद मुताबिक अर्ज़ कयो ठीक है मूंखे कबूल तमाम बरकतों मोइन बार जो निठियो तमाम रहमतों मोइन बार जो निठियो दिल चए पे सजी जिंदगी मोहम्मद अरबी सां गुज़ारिया पर ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे अहद मूंखे पूरो करणो आहे मुंहिंजो वाइदो इहो हो मुंहिंजी ॻाल्हि इहा हुई 4 साल खां पोइ मोहम्मद अरबी के आमना जे हवाले कबो ठीक आमना भले भी तू मक्के में लगे वठियल पर मां दुआ थी घुरा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह यो मुझो बच्चो मोसा जल्दी जल्दी वरी मिलाए जा बीबी हलीमा बच्चो उन जी ओरिजिनल जेन्युइन मां बीबी आमना जे हवाले कयो बीबी आमना ॾाढो ख़ुशी सां मक्के पाक में वठी आई मक्के पाक में पहुता ॾाढो अब्दुल मुतल्लिब कुर्सी ते वेठो उथी बीह रही अम्मा हिन वेठो अची आई हिते मक्के में वबा पई हले वायरस पियो हले माण्हूअ मां माण्हूअ खे बीमारी पई लॻे हींअर पाण असांजो वधीक तजुर्बो थी वियो हूंदो लॉकडाउन में लठियूं खाई तो वायरस वबा आई अब्दुल मुतल्लिब जो न्याणी हिन ॿार खे वबा दौरान वठी आई ईअं न हिन खे उते ई छॾे जिते 4 साल हिन गुज़ारिया नबी साईं जन वरी भी बीबी हलीमा जे घर में बीबी हलीमा जी ईद थी बीबी हलीमा ॾाढो ख़ुशि थी मुंहिंजी दुआ क़बूल थी साईं जन पहुची विया वरी 2 साल ॿिया बि साईं जन रहिया हाणे घणा थिया 6 साल हर शे अल्लाह महबूब के चूंडे चूंडे ॾिने किताब नाज़िल थिया पर उन्हनि में अल्लाह किताब कुरान मजीद महबूब के चूंडे अता कयो माण्हू त इलाही हुआ पर अल्लाह साईं महबूब जी जमायत में अबू बकर सिद्दीक जड़ा उमर फारूक जड़ा उस्मान गनी जड़ा अली जे मुर्तजा जड़ा वड़ा वड़ा शान वारा माण्हू चूंडे सहाबी ऐं शागिर्द नबी जा बनाई खानदान केड़ो हो जे हज़रत इब्राहिम दुआ घुरी चुको रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम हज़रत इब्राहिम जे खानदान मां त आहिनि पर खुदा जी कुदरत नबी जो पीर हज़रत नबी साईं जन जी अम्मा बि हज़रत इब्राहिम ॾिसो न नबी पाक जो नालो हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक के वालिद मोहतरम जो नालो अब्दुल्ला जे पी जो नालो अब्दुल मुतल्लिब जे पी जो नालो हाशिम जे पी जो नालो अब्द मनाफ जे पी जो नालो कुसई जे पी जो नालो किलाब नबी पाक की अम्मा जो नालो आमना जी मां आमना जे पी जो नालो वाब जे पी जो नालो अब्द मनाफ जे पी जो नालो जोर जे पी जो नालो किलाब हजरत अब्दुल्ला जी निस्बत भी किलाब ताई बीबी आमना जी निस्बत भी किलाब ताई ऐं किलाब जी निस्बत हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ताई
भाई हजरत इब्राहिम के खानदान में अब्दुल मुतल्लिब का बेजो मुतवल्लिया अल्लाह वो डांडो जोंडियो छाजे करे पूरी कायनात जी हर मस्जिद में महबूब मोहम्मद अरबी जी शरीयत हलणी हुई नबी पाक जो शान पढ़णो इने जगरे अल्लाह डांडो वो जोंडियो जेको पेरी खाई काबतुल्लाह जो मुतवल्लियो अब्दुल मुतल्लिब जा इलाही पुटो इलाही पुटो ॾह पुट घणा पुट गणजो गणो